जैकबाबाद में महंगाई के मारे लोग मजीद महंगाई का जोर बर्दाश्त करने के लिए हो जाएं तैयार। एशिया खुर्दनोश की कीमतों में इजाफे के साथ अब आटा भी अब आवाम के कुव्वत खरीद से बाहर हो चुका है। शहर की आम मार्केटों में 145 रुपए में आटा फरोख्त किया जा रहा है। इंतजामिया ने सस्ते आटे के लिए कैंप लगाई, लेकिन गरीब आवाम तक आटे की रसाई मुमकिन न हो सकी। असां गरीब मजदूर माण्हू आहियूं। असां सॼो ॾींहुं मज़दूरी करे 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 अचूं था पिया, उहो बि 600 रुपयो 500 रुपयो मिले थो पियो। असांखे उहो अटो बि नथो मिले। असां काॾे वञूं? दुकानदारनि ॾे वञूं था 120 रुपया किलो अटो। हिते ग़रीब खे मिले थो पियो, उहो असांखे रश में मिले बि का शइ नथो। कीअं कयूं असां? माई अचनि, माई हुजनि, मां हाणे हिकिड़े कॾहिं माई घरों सीड़जी थी अचे, मां हिकिड़े काॾे वञूं असां? कोई बीमार आहे, कंहिंखे ज़फ़ाई न आहे, की कोई केॾा माई कंहिंजी मरी वई आहे, काॾो माई वठी अचे? मर्द वठी करे अटो घर में ॾिए थो न। हे चवंदा न माई ज़रूरी हुजे, उते मिलते वञो, मिलते इहा हालत आहे। बाबा माई ज़रूरी आहे, माई काॾो अचे हाणे? अॼु लक्ष्मी रोड खां परियूं आया आहियूं, बाईपास जे परियूं। असांखे 5 ॾींहं अटो नथो मिले, परेशान जुदा आहियूं, कारोबार न आहे। घर हलाऊं असां काॾे वञूं? वहल में पिया आहियूं, ॿार खणी रुलाईंदा वधूं। कंहिं महिल चए था हेॾे वञो, कंहिं महिल चए था होॾे वञो। असां काॾे वञूं? रुली 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 कारोबार कोई बंदि थियल हूं, अटो बि नथो मिले असांखे। कारोबार को बि सीड़िया वधाऊं, ॿारनि खे बि रुलाईंदा वधाऊं। हे छा तरीक़ो आहे? आवाम हले छा? आवाम के समझो तो नहीं। सस्ते आटे के हसूल के लिए दर बदर अवाम के दर्द का मदावा कौन करेगा? बढ़ती हुई महंगाई ने मजदूर तबके को 2 वक्त के नवाले के लिए भी परेशान कर दिया। शहरियों ने मुतालबा किया है कि हुकूमत महंगाई को कंट्रोल करने के लिए इकदामात उठाए। वश न्यूज़, जैकबाबाद।